अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। खानवाण मां परवेज़ भंड जी हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जो उनवान तहत हलंदड़ सिंध जे सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल चन्नीअ नूंह पोटो में प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें स्कूल जे ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में ॿारनि सिंधी गीतनि ते रक़्स कया ऐं सक़ाफ़ती टेबलोज़ पिणु पेश कया। उन मौक़े ते सोहेल अहमद, इंतज़ार अली, बिलावल ख़ान, सुमेरा, इम्तियाज़, अफ़साना नाज़ ऐं ॿियनि ॿारनि सिंध सां मुहबत तौर सिंधी सक़ाफ़ती लोकगीत पिणु पेश कया। उन खां अलावा तक़रीरी मुक़ाबला बि कराया विया, जंहिंमें शाकिर अली, सिंगार अली, जवाद हुसैन, अक्सा, इम्तियाज़ ऐं ॿियनि पंहिंजे सक़ाफ़त ॾियारे जे हवाले सां सिंध धरतीअ खे भेटा पेश कई। उन मौक़े ते शागिर्दनि सां मुख़ातिब थींदे स्कूल जे हेड मास्टर उस्ताद अब्दुल अज़ीज़ मीमुण चयो त सिंध धरती असांजे माउ मिसल आहे। जेतिरी असां जीजल माउ सां मुहबत कयूं था, एतिरी सिंध धरती ॿोली ऐं सक़ाफ़त सां मुहबत कयूं था, छाकाणि त असां सभु सिंधी आहियूं। असांखे सिंधी हुजण ते फ़ख़ुरु आहे। सिंध उहो सूबो आहे जंहिं असांजे मुल्क खे वजूद ॾिनो, छाकाणि जो क़ाइद मोहम्मद अली जिन्ना पिणु सिंध में ॼाओ हो, जंहिं इल्म जे ताक़त सां पाकिस्तान खे अंग्रेज़नि खां आज़ादु करायो। सिंधी क़ौम हिकु तारीख़ी क़ौम आहे जंहिंजी सक़ाफ़त 5-8 हज़ार साल क़दीमी आहे ऐं अहिड़ी तारीख़ खे यादि रखण सां क़ौमूं नस्ल ज़िंदा रहंदा आहिनि। आख़िरी में उस्ताद ऐं शागिर्दनि सहाफ़ियुनि जो शुक्रियो अदा कयो ऐं खेनि मान ॾींदे अजरक पिणु ओढाया। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।